अस्सलाम वालेकुम नाज़रीन, सिंध अजरक जी ख़बरुनि जो सिलसिलो जारी आहे। तव्हां सां ककड़ मां ख़बर शेयर कंदा हलूं। ककड़ वेझो खानपुर जून जो मेन रोड इंडस हाईवे ते तेज़ रफ़्तार कार जो मोटरसाइकिल खे टक्कर जे नतीजे में ॻोठ शाहीवासी पेरसन रेवेन्यू खैरपुर नाथन शाह जो कोटार कुर्बान लगारी फोत थी वियो। फोती जो मर्द ज़रूरी कार्रवाइनि लाइ ककड़ पुलिस खैरपुर नाथन शाह तालका अस्पताल खणाए वई, जॾहिं त कार सवार शाहिद थेबो खे पुलिस पंहिंजी हिरासत में वठी छॾियो। वधीक ख़बरूं ॾिसण लाइ विज़िट कंदा असांजी वेबसाइट www.sindhajraknews.com।